शहदाद कोट के स्टेज, टीवी और मुख्तलिफ फ़नून लतीफ़ा से मुंसलिक आर्टिस्ट इस वक्त सिंध सरकार की अदम तवज्जुही के बाइस मायूसी का शिकार हैं, जबकि आर्ट्स काउंसिल लाड़काना के रवैये ने भी शहदाद कोट के आर्टिस्टों को मायूसी के दहाने पहुँचा दिया है। सिंध सरकार तव्हांखे बख़ूबी ख़बर हूंदी तो सिर्फ़ वो अदीब शायर आर्टिस्ट जी जेका सार लहंदी आहे उहा तव्हांखे बि ख़बर आहे। सभु रिपोर्टियूं तव्हांजे अॻियां पयूं आहिनि। ताज़ो ई असांजी मैडम जेका आहे डेथ थी वई, उनजी बि हालतुनि जी तव्हांखे ख़बर हूंदी। उन खां अॻु में बि जेके वाक़ियात थिया आहिनि त सिंधी फ़नकार हू सम्झंदा आहिनि त असांजा सिंधी आहिनि ई न। फ़नकार त परे जी ॻाल्हि आहे, पर हू ईअं ई सम्झंदा आहिनि त आहिनि ई न। जेकॾहिं ख़ुदा न ख़ास्ता उन्हनि खे कुझु चवणो थो पवे त हू अजीब क़िस्म जी जेको आहे सो मूवमेंट अख़्तियार कंदा आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि अवाम जी त बिल्कुलु अवाम असांजी जेका आहे असां फ़नकार ग़रीबनि सां बिल्कुलु मोहबत कंदी आहे। और पूरी सिंध में जेके आहिनि उन्हनि जो जेको आहे सो फ़नकारनि जो क़दुरु कंदी आहे। सो इहे अवाम जे ई करे असां इहे सभु कुझु करे रहिया आहियूं। बाक़ी गवर्नमेंट त सर तव्हांखे ख़बर आहे पाण खे त हू फ़नकार जी कहिड़ी जेका आहे से माली सहकार कुझु बि न कंदी आहे। हू इवन तव्हां DC साहिब ॾे वञो त हू अहिड़े क़िस्म जी लैंग्वेज अख़्तियार कंदो आहे ॼण असां हिन मुआशिरे जो हिसो ई न आहियूं। बिल्कुलु हू जेको आहे सो असांखे नेग्लेक्ट करे छॾींदो आहे। मूं वटि अहिड़ा लफ़्ज़ न आहिनि जेके मां आर्ट काउंसिल जे लाइ चवां। बिल्कुलु माटली मां सुरूक रखियूं वेठा आहिनि। उते बि हिकिड़ी पॉलिटिक्स हिकिड़ी अची वई आहे। हू अदबी इदारो न रहियो आहे। आर्ट काउंसिल जीअं अॻु में हूंदियूं त उहे न आहिनि। ही त माना जेको आहे बिल्कुलु सियासी जेको आहे सो हिकिड़ी इदारो आहे। उन सियासी इदारे में रहियो सुवाल त जॾहिं खां वठी लाड़काणो आर्ट काउंसिल वजूद में आई आहे या असां खणी मेंबर आहियूं त मूंखे ॾुख सां चवणो थो पवे त हुननि कॾहिं बि लोकल आर्टिस्टनि खे खणी जेको आहे हुन प्लेटफॉर्म ते न पहुचायो आहे त यार हे कंबर शहदाद कोट जा आर्टिस्ट आहिनि। हालांकि मीडिया में या प्लस में स्टेज जेके शो थियनि था त उन्हनि में उन्हनि खे ख़बर आहे त हिननि में केॾो टैलेंट आहे, छा आहे छा न आहे, सभु कंहिंखे सभिनी जी ख़बर आहे। सो महिरबानी करे आर्ट काउंसिल वारनि खे त गुज़ारिश कंदा आहियूं। मां बार बार उते बि वञी उनजे प्लेटफॉर्म ते साल में जेका असांजी पंहिंजो जनरल मीटिंग थींदी आहे हू कॾहिं मैसेज न कंदा आहिनि त असांजी हिन साल में ही मीटिंग आहे। पोइ ख़बर पइजी वेंदी आहे त हिन दोस्तनि जे थ्रू का मीटिंग आहे। पोइ उते वेंदा आहियूं त उते अजीब हिकिड़ो रवैयो हूंदो आहे। वाशनी से बात करते हुए स्टेज और टीवी के सीनियर आर्टिस्ट RKK ने मजीद कहा कि जिंदा आर्टिस्टों की कोई वैल्यू नहीं, बस दम परवाज होने के बाद फ़ोटो सेशन का एक नाम नहाद सिलसिला शुरू किया जाता है जो किसी काम का नहीं है। कैमरा टीम के साथ गुलाम अली इब्रावई, वश TV शहदाद कोट।